अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ जे प्रोग्राम कराची डायरी में आऊं जो मेज़बान बशीर संजनानी। नाज़रीन, गुज़िरियल कुछ ॾींहंनि खां सिंध जे राजधानी वारे शहर कराची में हूँ तो सॼी सिंध जी ॻाल्हि कजे त गर्मी जी जेका लहर आहे उहा तमामु घणी आहे, पर कराचीअ में गर्मीपद जेको आहे उहो 40 खां क्रॉस करे चुको आहे। समुंडी हवाऊं जेके आहिनि उहे बंदि थियण करे सख़्तु गर्मी आहे, जंहिंजे करे हीट वेव शुरू थी वियो आहे। हीट वेव सबबु तक़रीबन 300 खां वधीक जेके माण्हू आहिनि उहे पंहिंजूं हयातियूं विञाए वेठा आहिनि। सिंध असेंबलीअ में गुज़िरियल ॾींहुं सूबाई वज़ीर जेको आहे उन बि पंहिंजी स्पीच में चयो हुयो त हू जांच कनि पिया, जेकॾहिं के इलेक्ट्रिक लोड शेडिंग में उहे मुआहिनि त के इलेक्ट्रिक मथां केस दाख़िल कयो वेंदो, जंहिंखां पोइ के इलेक्ट्रिक मुख़्तलिफ़ जेके सरकारी खाता आहिनि उन जूं बिजलियूं कटे छॾियूं आहिनि त उन्हनि जूं राहतूं न पियूं ॾिनियूं। यानी हिकिड़ी ब्लैकमेलिंग आहे के इलेक्ट्रिक जी तरफ़ां। हिकु तरफ़ लोड शेडिंग, बिजली जेका 18 कलाक न आहे, त ॿिए तरफ़ सख़्तु गर्मी, पोरियत माण्हू जेकॾहिं ॿाहिरि निकिरे थो त उहो हीट वेव जे वर चढ़ी वञे थो। हीट स्ट्रोक सबबु उहो पंहिंजी हयाती जेका आहे उहो विञाए वेहे थो। अॼु पाण सिंध असेंबली में मौजूदु आहियूं, हाणे कोशिशि कंदासूं त हुकूमत ऐं मुख़ालिफ़ धुर मेंबरनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त छा वज़ीर दाख़िला जेका स्पीच कई आहे, जेकॾहिं उन्हनि जे मथां जांच खां पोइ उन्हनि जे मथां इहा शइ ज़ाहिर थिए थी त उन्हनि जे मथां के केस दाख़िल कया वेंदा या सिर्फ़ु ॻाल्हियुनि ताईं पाण महदूदु हूंदासीं। आख़िर गर्मीअ में जेके पंहिंजूं हयातियूं विञाए वेठा आहिनि, छा उन्हनि खे बि मुआवज़ो मिलंदो? अचो त पाण सिंध असेंबली में हुकूमत ऐं मुख़ालिफ़ धुर मेंबरनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। ऐं सम्झां थो त पाकिस्तान में बिजली जो क्राइसिस हिकिड़ी संगीन नोयत जी बीमारी थी चुको आहे ऐं असांखे एनर्जी जा अल्टरनेट सोर्स ते वञिणो पवंदो, आम माण्हुनि खे बि वञिणो पवंदो, छो त हीउ जेको डेफिसिट आहे उहो पूरो थियण जो का शिकिल न पियो वठे। इदारनि जी कारकर्दगी तमामु पुअर आहे, पोइ चाहे एस्को हुजे, सेप्को हुजे, के इलेक्ट्रिक हुजे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे कराची सॼो एलीट त कोन्हे जो पंहिंजो भरे सघे, बिल भरे सघे। डिफेंस ऐं क्लिफ्टन में सभु माण्हू त कोन था रहनि, माण्हू त कचिन आबादियुनि में बि रहनि था, स्लम्स में बि रहनि था। त आउं सम्झां थो त इन जे बारे में फेडरल गवर्नमेंट खे सीरियसली सोचणो पवंदो ऐं स्टेप्स खणणा पवंदा। बाक़ी हाणे हीट वेव त इंडिया में बि आहे, इंडिया में बि सूरत हाल ॾिसो त अरे उहो आइन जी मजबूरी आहे न। पहिरीं तव्हांखे नेशनल ग्रिड में ॾियणी आहे, नेशनल ग्रिड खां सवाइ असां वटि पंहिंजी ट्रांसमिशन लाइन त कोन्हे जो बिजली असीं डिस्ट्रीब्यूट करे सघंदासीं। उहो त आइन में आहे त भाउ पहिरीं नेशनल ग्रिड खे ॾींदव ऐं उनखां पोइ जेका आहे उहा उतां विरासत थींदी। त के इलेक्ट्रिक के ई इहो हिकिड़ो सफ़ेद हाथी आहे, इहो कंहिंखां बि कंट्रोल में कोन्हे। हिकिड़ो प्राइवेट इदारो जेकॾहिं गवर्नमेंट कयो त आवाम जी भलाई लाइ कयो त आवाम खे रिलीफ मिले, पर हीउ जेको बहितर आवाम खे रिलीफ ॾियण जे बजाए हीउ आवाम खे जेको आहे सो हिकिड़ो तंग करण जो हरबो आहे। 10-15 कलाक कराची जहिड़े शहर में जेकॾहिं बिजली न हूंदी त ग़रीब मिसकिन माण्हू जेको ॿिनि फ्लैटनि जे कमरनि में रहे थो उहो कहिड़े तरीक़े सां सर्वाइव करे सघे थो। ॾींहं जो सॼो ॾींहुं मज़दूरी करे, शाम जो जेकॾहिं घर अचे, बिजली अवेलेबल, लाइट अवेलेबल न हुजे त हुनजा ॿार बच्चा सॼो ख़ानदान हुनजो डिस्टर्ब थियो हुजे। माण्हू जेके स्ट्रेस में हलिया विया आहिनि। बरहाल असांजी हुकूमत जी इहा ई कोशिशि आहे, प्राइम मिनिस्टर सां CM साहिबु यकीनन इन में राब्ते में ईंदो त इन शइ खे जेको आहे सो बहितर कयो वञे, या त हिनखे प्राइवेट कयो वञे, या जेको कंहिं सुठी पार्टी खे ॾिनो वञे, या त हिनखे सरकारी तहवील में वरितो वञे। पर बरहाल इन ते नेगोसिएशन हलनि पिया। रुको के ई जो मसइलो कोन्हे, हेस्को बि इन तरीक़े सां पियो जेको आहे सो करे, जेको सखर सेप्को उहो बि इन तरीक़े सां पियो करे। बरहाल माण्हू ॿराड़ी में 20 कलाक ताईं बिजली न आहे, जो घरनि में पीअण जो पाणी अवेलेबल कोन्हे, हॉस्पिटल में जेके उते माण्हू पिया मरनि ऐं हीअ हिन जो इहा हथड़दनि में लॻी पई आहे। बहरहाल कोशिशि इहा ई हूंदी त वधि खां वधि जेको आवाम खे रिलीफ मिले। बेलगाम इदारो आहे त उहो के इलेक्ट्रिक आहे। के इलेक्ट्रिक माफ़िया बणिजी चुको आहे ऐं के इलेक्ट्रिक जी बदमाशी अधु खां वधी चुको आहे। इन गर्मी में हीट स्ट्रोक में जाणे वाणे माण्हुनि जी बिजली बंदि थो करे। मज़े जी ॻाल्हि तव्हांखे इहो ॿुधायां त हिकिड़े पिमटी ते जेकॾहिं 50 कंज़्यूमर बिल पे कनि था ऐं 50 कंज़्यूमर बिल पे नथा कनि त उहो टोटल PMT बंदि थो करे छॾे, 100 जो 100। इहा इख़लाक़ी तरह सां, क़ानूनी तरह सां, हर तरह सां के इलेक्ट्रिक जी ज़िम्मेदारी आहे। जेकॾहिं को हिकिड़ो बि कंज़्यूमर बिल पे थो करे त के इलेक्ट्रिक उनखे बिजली ॾे, पंहिंजी सिस्टम खे सुधारे। उनजी सिस्टम में जेकॾहिं फॉल्ट आहे, 90 माण्हू जेकॾहिं बिल नथा ॾियनि त उन 90 जो जेके बल करे भले बंदि करे, लेकिन जेकॾहिं हिकिड़ो माण्हू बिल पियारे त उन कहिड़ो गुनाह कयो आहे? त उनजो कंहिं बि सूरत में के इलेक्ट्रिक खे बिल ॾियणु खपे। इन में कानून, वफ़ाक़ी गवर्नमेंट खे कानून आणणु खपे ऐं के इलेक्ट्रिक खे लगाम ॾियण जी सख़्तु ज़रूरत आहे। के इलेक्ट्रिक इन मुआशरे जो वॾे में वॾो बदमाश बणिजे। के इलेक्ट्रिक जो ज़ुल्म पंहिंजी जॻह ते, पर हेस्को ऐं सेप्को जो बि ज़ुल्म उन खां वधीक आहे। हिते त हाणे 2-3 ॾींहंनि खां वठी इहा शुरू थी आहे गर्मी, पर असां वटि त 53 ताईं, उत्तर पासे ॾे 53 ताईं वियो आहे। लाड़काणो ख़ासि तौर ते मां चवां त लाड़काणे में 51, 53 ऐं 49 त मामूल आहे उते। सो उन में बि उते जेको 18 कलाक जेका आहे बिजली उहा कान्हे का। इहा लोड शेडिंग न आहे, इहे जंहिंखे चवनि था लोड शेडिंग बिल्कुलु न आहे। इहो माण्हुनि जे मथां ज़ुल्म आहे ऐं जेको चोरी जो इल्ज़ाम आहे
त तव्हां चोर पकड़ियो साधन खे छो था ॿधो। सो इहो कमु थो थिए। ट्रांसफार्मर लाहे था वञनि, जंपर लही था वञनि, सड़ी था वञनि, हेॾी गर्मीअ में सड़ी था वञनि ट्रांसफार्मर, उहे रिप्लेस नथा थियनि। ऐं शहर जेके वधीक रिकवरी चिता थिए थी उन्हनि खे ॿाराड़ी सां मिलाए छॾनि, उनजे करे जेको आहे रिकवरी घटि ॾेखारे वरी उते जेको आहे बिजली बंदि थी थिए। सो इहो सॼो हिकिड़ो बद इंतिज़ामी नाअहली ऐं पंहिंजो ज़ुल्म जी इंतिहा आहे ऐं हेॾी वॾी गर्मीअ में। ऐं हीअ त वरी बि हुनखे त थोरो घणो सरकार जो आहे। ऐं के इलेक्ट्रिक त जेका आहे उहो मादर पितर आज़ादु आहे, जीअं वणेसि तीअं करे पई। वधीक चयो आहे त जीअं पंजाब खे लाइ ॾिनी पंहिंजी बहितर न आहे, उहा सिंध खे ॾिनी वञे, बचे थी त पोइ उन्हनि खे असां जेको थर मां जेका बिजली जेको पैदा था कयूं उहा बि जेको आहे नेशनल ग्रिड में थी वञे। फैसलाबाद जूं जेके आहिनि उन मां फैक्ट्रियूं थियूं हलनि पियूं। हितां पंहिंजो जितां जितां बिजली असां सिंध मां पैदा कयूं था उहा नेशनल ग्रिड में पोइ उहा उन्हनि जे हथ में आहे। पोइ उहे जीअं वणनि तीअं कनि, पंजाब खे ॾियनि, ॿियनि खे ॾियनि। बाक़ी असां वटि त जेको आहे MP त धमकी ॾिनी आहे, अमीन गंडापुरी न कयो सिंध वारनि खे। न, इहो त न आहे, इहो तरीक़ो न आहे। मां बि लाड़काणे में ग्रिड स्टेशन ते पाण वियो हुउसि, उते वञी विज़िट कई हुअमि, ॾिठो हुअमि। ऐं को विढ़ण सां या इन क़िस्म जी हरकतूं करण सां मसइलो न थींदो। मसइलो हल इहो थींदो त माण्हू वेही पाण में ॻाल्हाइजे ऐं इन्हनि जे मथां जेको आहे कजे त बाबा जेकॾहिं बिल आहिनि त बिल जेके ॾियनि था माण्हू। ऐं फेडरल मिनिस्टर त पाण मञियो हो त जेकॾहिं हिन इलाइक़े जा माण्हू बिल भरनि था, हिन इलाइक़े जा बिल नथा भरनि ॿिए इलाइक़े जा, त जेके बिल भरनि था ऐं जेके बिल नथा भरनि उन्हनि जा बिल बि उन जे मथां आणूं पिया। के इलेक्ट्रिक ने तो गुंडागर्दी मचाई हुई है ना, तो उनका क्या किया जा सकता है। लेकिन फिर भी वज़ीर दाखिला साहब ने आपके सामने कल स्पीच में कहा था, हीट वेव में जो लोग मरे हैं इंक्वायरी के बाद अगर ये पता चलता है कि वो जो है के इलेक्ट्रिक की वजह से या लोड शेडिंग की वजह से इवन उनकी डेथ हुई है, तो उसके ऊपर जो है वो केस किया जाएगा। सॼे पाकिस्तान में मसइलो आहे ऐं ख़ासि करके सिंध में त घणो थिए थो पियो। न तव्हां हिते ऑपोज़िशन त घणी जेको कराची जी ॻाल्हि करे थी पई, पर सिर्फ़ु कराची कोन्हे, पूरो जो पूरो सूबो हिन शइ में वरितो पियो आहे। अरिड़हं 20 घंटा लोड शेडिंग थिए थी पई। त असां त हिनखे पीपल्स पार्टी त हमेशह कोशिशि कई आहे की आवाम जे हक़नि जी आवाज़ु कटिजे। मुंहिंजे ख़्याल में त नज़ो त इहो हिकिड़ो हल करनि की गवर्नमेंट जेको हिननि सां ॻाल्हाए उहो हिननि जे हथ मां इहा वठिजे इहो इदारो। छो त हिननि एतिरा साल थी विया आहिनि, यको खां हिननि जो ज़ुल्म हले थो पियो। एॾी शदीद गर्मी आहे, हीट वेव आहे, माण्हू मरनि था पिया। त पीपल्स पार्टी जी हुकूमत हिन शइ जे लाइ कोशिशि आहे। पहिरां बि वञी करे हुननि सां नेगोशिएट करण जी कोशिशि कई आहे। हुन ॾींहुं सईद गनी साहब बि मिनिस्टर साहब पंहिंजे स्पीच में बि इहा पंहिंजो ज़िक्र कनि पिया ऑपोज़िशन खे जॾहिं हू जवाबु ॾियनि पिया हिन टॉपिक ते। त असांजी बि इहा ई कोशिशि आहे की ऐवान मां बि इहा आवाज़ु उथारिजे ऐं हुननि खे प्रेशराइज़ कजे की माण्हुनि जी छो त तर्जुमानी त हे ऐवान ई करे थो पियो। हिननि ते एक्शन थियणु खपे। ऐं तव्हां ख़ुदि ॾिठो त हिन कंट्री सेशन में हिननि जे ख़िलाफ़ु चाहे वो गवर्नमेंट साइड हुजे या अपोजिशन साइड भरपूर एहतजाज थिए पियो। ऐं कल्ह जेको स्टेटमेंट होम मिनिस्टर साहब जो आहे, बिल्कुलु हिननि जे ख़िलाफ़ु कार्रवाई थींदी। त छो त हिननि जे ख़िलाफ़ु अॻु में गवर्नमेंट जी तरफ़ां कॾहिं बि एक्शन जी ॻाल्हि न थी आहे। हीअ पहिरियों दफ़ो जो एक्शन जी ॻाल्हि कई पई वञे, एक्शन थींदो, जेकॾहिं अकाउंटेबिलिटी थींदी त शयूं बहितर थींदियूं। हिननि खे मादर पिता आज़ादु कयो वियो आहे। जॾहिं चाहिनि तॾहिं हू पंहिंजे जेका आहिनि उहो प्राइज़ वधाए छॾीनि, हुन जा यूनिटनि जी क़ीमत वधाए छॾीनि, केतिरो चाहिनि टैक्स लॻाइनि। कॾहिं बि हिननि जी अकाउंटेबिलिटी न फेडरल गवर्नमेंट त तरी न सिंध गवर्नमेंट न तरी। हाणे जेकॾहिं हिननि जे ख़िलाफ़ु थियनि पियूं त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे, जीअं तव्हां ॻाल्हि कई त KMC जी या DMC जी, त उनजो उहे रिएक्शन पिया ॾियनि त बाबा जेकॾहिं तव्हां असांजे ख़िलाफ़ु एक्शन खणंदा त असां ई कंदासीं। पर सम्झूं था त हिननि जे ख़िलाफ़ु भरपूर एक्शन खपे, न सिर्फ़ु KC जे ख़िलाफ़ु पर हेस्को जे ख़िलाफ़ु, लेस्को जे ख़िलाफ़ु। सॼी सिंध में हाणे त अहिड़ी हालत थी वई आहे जो माण्हू हिन हीट वेव में मरनि पिया था। त सिर्फ़ु KC जे ख़िलाफ़ु कोन्हे, आउं त चवंदी हेस्को जे ख़िलाफ़ु बि एक्शन खपे, हेस्को जे ख़िलाफ़ु बि FIR कटणु खपे, लेस्को जे ख़िलाफ़ु जेके बि मतिलबु जेके सखर जी असांजी ब्रांच आहिनि उन सभिनी जी जॻहियुनि ते पूरी सिंध में जिथे बि हीट वेव में माण्हू मरनि पिया, इस्पतालनि में अगरि लाइट जेके बंदि था कनि त उन्हनि जे ख़िलाफ़ु एक्शन खणणु खपे। हम सब MPs ये समझते हैं कि के इलेक्ट्रिक के ख़िलाफ़ भरपूर सिंध गवर्नमेंट को एक्शन लेना चाहिए। हमारी भी डिमांड है कि सूबाई हुकूमत उसका कंट्रोल, उसका इंतज़ामी कंट्रोल जो है वो बिल्कुल ले। के इलेक्ट्रिक ने जो वादे किए थे कि वो इतनी बिजली की जनरेशन ख़ुद करेगा, वो आज तक नहीं कर सका है और वो शहरियों को तंग कर रहा है। बहुत गर्मी का मौसम है। उसके चीफ़ एग्जेक्टिव से मैं डिमांड करती हूँ कि ही शुड रिस्टोर द लाइट ऑफ द सिटी, और अगर वो लाइट नहीं बहाल कर सकता तो वो फिर इस्तीफ़ा दे।
बिल्कुलु केस दाख़िल थियणु खपे हिननि ते, हुननि जो बाक़ी दिमाग़ ख़राबु आहे। ऐं मिनिस्टर साहब बिल्कुलु सही ॻाल्हि कई आहे, माण्हू मरनि पिया, हीअं ॾिसो पिया हीट स्ट्रोक हले पियो, माण्हू हिते शहरनि जी बि हालति ख़राबु आहे पर इंटीरियर जी त ॾाढी ख़राबु आहे। इहो मां वराए तव्हांखे ॿुधाईंदी रही आहियां त माण्हू जी हालति ॾाढी ख़राबु आहे। हिन इदारे खे सफ़ा हिनखे माना असर ई कोन पियो थिए कंहिं बि शइ जो, इंसाननि खे इंसान ई कोन पिया सम्झनि। अलाह सां हिननि खे हिदायत ॾे, अलाह सां हिननि खे सम्झ ॾे त माण्हुनि सां कुझु सही सलूक कनि। पाकिस्तान में रही पाकिस्तान जे माण्हुनि सां, पाकिस्तान जो इदारो आहे उन्हनि सां सलूक पिया कनि। हिन सख़्तु गर्मी मौसम में असांजूं जेके पावर सप्लाई कंपनियूं आहिनि, के इलेक्ट्रिक हुजे, हेस्को हुजे, ऐं सिंध में जेके ॿियूं कंपनियूं आहिनि सेपको वग़ैरह, इहे ज़्यादतियूं कनि हिननि खे स्पेशली एमरजेंसी बेस ते। जे मेडिकल में हिकिड़ी एक्यूट एमरजेंसी थींदी आहे न, एक्यूट एमरजेंसी बेस ते हिन खे पंहिंजा स्पेशल सोर्स फंड्स यूटिलाइज़ करे, जीअं महीननि जे ॾींहंनि जी ॻाल्हि आहे, कुदरती हिकिड़ी तब्दीलियूं आहिनि उन्हनि फेस करिणो, उन्हनि त उनखे फेस करणु हिननि खे उन ॻाल्हियुनि जो तदारक करणु खपे। असां सिंध हुकूमत बार बार इहा कोशिशि कई, उन्हनि सां मीटिंग थींदियूं, वरी बि इहो पुरज़ोर मुतालबो था कयूं त उन्हनि इदारनि खे स्पेशली सिंध जे आवाम सां हमदर्दी करणु खपे। ताई अलार्मिंग सूरत हाल आहे, पर सिंध हुकूमत जी शयूं वस में कोन्हनि। सिंध हुकूमत वरी बि ॻाल्हाए सघे थी फीडर सां। असांजी सिंध हुकूमत चीफ मिनिस्टर साहब कोशिशि कई हूंदी, असेंबली में रेज़ोल्यूशन आयो हूंदो, असेंबली जे हींअर मेंबरनि सभी मेंबरनि बजट में भी ॻाल्हायो हूंदो। लोड शेडिंग वॾो इशू आहे। गर्मी जे बावजूद बि सिंध जे माण्हुनि खे हू बिजली न ॾेई रहिया आहिनि। इन जे लाइ तव्हांखे ख़बर त असां बार बार इन जे लाइ मोशन ईंदा रहिया आहिनि। ऐं सिंध गवर्नमेंट वधि में वधि कोशिशि करे रही आहे त जेका लाइट जी शार्टिंग आहे उन ते एहतजाज कयो अथनि, वफ़ाक़ सां डिमांड कई अथनि जे सिंध में लोड शेडिंग ख़तमु कई वञे। ऐं हेॾी गर्मी में जेकॾहिं बिजली लाइ न माण्हू काफ़ी जेको सो कराची में जेको तव्हां ॾिसो पिया काफ़ी माण्हू मरी चुका आहिनि। त इनशाला सिंध गवर्नमेंट जी तरजीह आहे, तरजीह बुनियाद ते वापडारनि सां ॻाल्हाए, सिंध वफ़ाक़ सां ॻाल्हाए ऐं हीउ जेको इशू आहे मेन वापडा जो उन ते इनशाला मसइलो हल कयो वेंदो। मां सम्झां थो इहो के इलेक्ट्रिक जो जेको रवैयो आहे तमामु ख़राबु आहे ऐं उन सिलसिले में पंहिंजो चीफ मिनिस्टर साहब उन्हनि सां ॻाल्हायो बि आहे ऐं सईद गनी साहब उन्हनि सां मीटिंग बि कई आहे। ऐं जेकॾहिं इन शइ में का साबिती मिले थी या को प्रूफ आहे त इहे जेके हीट स्ट्रोक में माण्हुनि जी डेथ थी आहे के इलेक्ट्रिक जे करे थी आहे त ज़रूरु उन्हनि ते एक्शन थींदो। लाइट जो इशू आहे कराची में KSE वारा जेके ज़ुल्म था कनि, लोड शेडिंग ठीकु आहे। तव्हां अगरि PMT जे करे चोरी कुंडा सिस्टम आहे, तव्हां उन कुंडनि खे कटियो, ॿियनि जेके चोरी आहिनि जेके बिलिंग ॾियनि था उन्हनि खे ॾोह कयो। हालत ॾिसो एॾी वॾी गर्मी आहे ऐं असांजे कल्ह वज़ीर दाख़िला बि चयो आहे त हुन ते साबित थियो त असां हुन ते FIR दर्ज कंदासीं 302 जी। त असांजे CM साहिबु हुन ते हमेशह हिन चीज़ुनि खे ॾिठो आहे CM साहिबु। त आउं सम्झां थो हीअ त खणी KSE पर ओवरऑल तव्हां ॾिसो ॿियो जेको वापडा आहे या हेस्को आहे उहो बि ज़ुल्म था कनि। ठट्टो हुजे सिजावल पर सॼी सिंध में उहे बि ज़ुल्म कनि था। उहे बि लाइट लोड शेडिंग मूं बि असेंबली में रेज़ोल्यूशन जॾहिं आयो उन्हनि जे ख़िलाफ़ु तॾहिं मूं बि ॻाल्हायो त मूं उनखे बि इहो सजेशन ॾिनी तव्हां अगरि हिकिड़ो ट्रांसफार्म आहे हुन ते 50 कनेक्शन अथनि, 50 चोरी जेके चोरी था कनि, कुंडा लॻनि, तव्हां जे कुंडनि वारा बिल बि हणो था 50 ते, त पोइ हो जेके 50 जे बिल पियारनि था उहे बि नथा पियारनि। हो चवंदा असांखे त रीडिंग थिए नथी, तव्हां छो था बिल ओवर बिलिंग करे मोकिलियो। बसि ईअं उते वेठा आहिनि ऑफिस में, उतां ई जेको ठाहियो मोकिले छॾीनि इहो बिल। माण्हू मरनि पिया। वज़ीर दाख़िला चई चुको आहे त इन्वेस्टिगेशन हले पई, जेकॾहिं लोड शेडिंग में मुआ आहिनि त के इलेक्ट्रिक मथां केस दाख़िल थींदो। हाणे हू त ब्लैकमेलिंग ते लही आहे, सरकारी इदारनि जूं बिजलियूं बंदि करणु शुरू करे छॾियूं। इहो हिकिड़ो आऊं जॾहिं इनखे इंडिपेंडेंट कयो पियो वियो त उन वक़्त में बि मूं चयो त इहो हिकिड़ो वाइट एलिफेंट थींदो। छो त सरमाएदार जेको हूंदो आहे न उहो बेदिलि हूंदो आहे, उनखे दिलि न हूंदो आहे। त तव्हां उन मां ई सम्झी सघो था त हुनजे जो कस्टमर मरे पियो छा पियो करे उन सां को फ़र्क़ु कोन थो पए। हा, मुंहिंजो इहो आहे त जॾहिं चीफ मिनिस्टर सिंध चए थो त असां फैसलाबाद खे बि लाइट ॾियूं पिया ऐं असांजी ग्रिड स्टेशन थरकोल जी लाइट वेंदी आहे, वापडा वटि वेंदी आहे। असांजी रिक्वेस्ट सिर्फ़ु इहा आहे त पहिरीं पंहिंजे सूबे जी ज़रूरत खे पूरो करे पोइ जेको बची वञे उनखे तव्हां ॿियनि सूबनि खे विकिणी ॾेई छॾियो, उहो वधीक बहितर आहे। चिराग तरे अंधेरो न हुजणु खपे। बाक़ी के इलेक्ट्रॉनिक सिर्फ़ु हेस्को हैदराबाद में हली ॾिसो था, हैदराबाद में आउं चवंदी प्लेज़ेंट मौसम आहे बनिस्बत हैदराबाद जे। हैदराबाद जी इहा हालत आहे त तव्हां मुंहिंजी पंहिंजे जेको असांजो जिते घरु आहे मुंहिंजो जेको फीडर आहे उते 12 कलाक लाइट बंदि रहे थी। इहा अच्छा 8 कलाक जो शेड्यूल आहे
12 कलाक लाइट बंदि थिए थी ऐं विच विच में मस्तियूं जूं पंहिंजूं जारी आहिनि, बंदि करे छॾियूं थी। सिर्फ़ु असीं चऊं था त मथे फेडरल गवर्नमेंट में पाकिस्तान पीपल्स पार्टी जा MNAs रड़ियूं बि कनि पिया, पर नवाज़ शरीफ़ जी गवर्नमेंट नथी ॿुधे एॾी वॾी शइ खे, त इहा ज़्यादती असांखे उहो थियणु न ॾियनि जेको अमीन गंडापुर आहे। आउं सम्झां थो त के इलेक्ट्रिक त पंहिंजी जॻह ते आहे, ऐं त जेका असांजी हेस्को आहे ॿाराड़ियुनि में जेका आहे उते बि तव्हां ॾिसो त तक़रीबन 18 कलाक लोड शेडिंग आहे। तव्हां लाड़काणो ॾिसो, तव्हां दादू ॾिसो, तव्हां नवाबशाह ॾिसो, मीरपुर ख़ास ॾिसो, सांगड़ ॾिसो, उमरकोट ॾिसो, ठठो, कशमोर ऐं जैकोबाद, जिथे किथे सिंध में ऐं हैदराबाद तव्हां ॾिसो त केॾी हिन वक़्तु हब्स लॻो पियो आहे, गर्मी आहे। घटि में घटि हिननि खे सोचणु खपे त लाइट त पूरी ॾियनि, ठीकु आहे, पूरी नथा ॾेई सघनि त को शेड्यूल अहिड़ो ठाहे छॾियनि त जे उन शेड्यूल जे मुताबिक़ बि नथा ॾियनि त वधीक लोड शेडिंग कनि था। ऐं सम्झां थो वज़ीर आला मुराद अली शाह उन लाइ वज़ीर आज़म सां बि राब्तो कयो आहे त हीअ शयूं न थियणु खपनि, छोकी वफ़ाक़ वटि आहे जेको वाबडा जो महकमो आहे। ऐं सम्झां थो त जेको सिंध में ख़ुशूसन हीअ जेके हेॾी गर्मी लॻी पई आहे, तव्हां ॾिसो त वज़ीर आला जे असांजो वज़ीर आहे जेको ज़ियाउल हुसैन लंजार साहिबु, उन चयो आहे त बाबा इहो केस आऊं के इलेक्ट्रिक ते दाख़िल कंदुसि। ऐं चवां थो त इहो वाबडा वारनि ते बि दाख़िल थियणु खपनि, हेस्को वारनि ते जेके इंटीरियर सिंध असांजे सॼे में उते नथा पंहिंजो बिजली पूरी ॾियनि ऐं उते गर्मी सां जेके माण्हू मरनि पिया उहा उन्हनि जी ज़िम्मेवारी आहे। बिस्मिल्लाह रहमान रहीम। बिल्कुलु वाबडा वारनि जी मनमस्ती आहे ऐं हिन गर्मी जे बावजूदि बि सिंध जे माण्हुनि खे हू बिजली न ॾेई रहिया आहिनि। इन जे लाइ तव्हांखे ख़बर त असां बार बार इन जे लाइ मोशन बि ईंदा रहिया आहिनि ऐं सिंध गवर्नमेंट वधि में वधि कोशिशि करे रही आहे त जेका लाइट जी शार्टिंग आहे ऐं उन ते एहतजाज कयो अथनि, वफ़ाक़ सां डिमांड कई अथनि जे सिंध में लोड शेडिंग ख़तमु कई वञे। ऐं हेॾी गर्मी में जेकॾहिं बिजली लाइ न माण्हू काफ़ी जेको सो कराची में जेको तव्हां ॾिसो पिया काफ़ी माण्हू मरी चुका आहिनि, त इंशाल्लाह सिंध गवर्नमेंट जी तरजीह बुनियाद ते वाबडा वारनि सां ॻाल्हाए, वफ़ाक़ सां ॻाल्हाए ऐं हीअ जेको इशू आहे मेन वाबडा जो उन ते इंशाल्लाह मसइलो हल कयो वेंदो। लोड शेडिंग जी जेकी सूरत हाल आहे ॾाढी ख़तरनाक आहे ऐं तव्हां पाण ॾिसो था त एॾी सख़्तु गर्मी आहे ऐं काफ़ी जेके माण्हू उहे मरी बि विया आहिनि ऐं ख़ासि करे जेकाबाद जे हवाले सां 50-52 सेंटीग्रेड जिथे गर्मी हुजे उते तव्हां पाण सम्झो त माण्हू सर्वाइव बि न करे सघंदो। ऐं असांजे होम मिनिस्टर इहा ॻाल्हि बि कई आहे त हे जेकी सूरत हाल आहे इन में कम से कम लोड शेडिंग न थियणो खपे। जेकॾहिं हरूं भरूं सफ़ा ॼाणी वाणी लोड शेडिंग टेक्निकली न हुजे, ॼाणी वाणी जेकॾहिं करनि था त पोइ जेकॾहिं माण्हू मौत FIR बि असां के इलेक्ट्रिक वारनि ते या सेप्को या हेस्को वारनि ते कटाईंदासीं। ऐं तमामु सूरत हाल ख़राबु आहे, गंभीर आहे ऐं बिल बि एतिरा महांगा थी विया आहिनि, उहे माण्हुनि जे इन खां पहुच खां बि मथे परे आहिनि, माण्हू उहे भरे बि न सघंदा। हाणे पाण ईअं सम्झो त हिकिड़े लिहाज़ सां अहिड़ी जेकी सूरत हाल पैदा कई वञे थी त माण्हुनि खे सिविल नाफ़रमानी ते मजबूर करनि था त जीअं बिल न भरे सघंदा त पोइ आख़िर जेको उन्हनि ते FIR कटबियूं। इवन मुंहिंजे ठुल शहर जे अंदरि काफ़ी माण्हुनि ते जेके आहिनि ग़लति डिडक्शन लॻा आहिनि ऐं तमामु वॾो उन्हनि ते प्रेशर आहे ऐं उन्हनि खे रोज़ ब्लैकमेल कयो वञे थो त तव्हां ते FIR कटाई वेंदी। हमने सिंध असम्बली में मैंने करारदाद इस पर डाली थी, पॉइंट ऑफ अटेंशन डाली थी और उसके बाद जो है उस पर काफ़ी सारी बातचीत हुई और हमने बड़ी कोशिश की कि इलेक्ट्रिक को पाबंद करें। सूबाई हुकूमत ने भी हाथ उठा लिए कि वो हमारे बस में नहीं है। हमने एक प्रोटेस्ट अनाउंस किया है, कल हम के इलेक्ट्रिक के ऑफिस के सामने करने जा रहे हैं पाकिस्तान तहरीक इंसाफ के ज़ेर एहतमाम। सारा एक नूरा कुश्ती चल रही है, ये सारी चीज़ें जितनी भी इसके अंदर सहूलतकारी जो है ना वो हुकूमत की हो रही है। इनके बिल भी माफ़ होते हैं, इनको रॉयल्टीज़ भी मिल रही होती हैं और ये इसके ऊपर सिर्फ दिखाने के लिए असम्बली में या बाहर आके बात करते हैं। देखिए ये मसला कब से चल रहा है, अभी का मसला नहीं है। इस मसले को तकरीबन मैं जब छोटा था तब से मैं देखता आ रहा हूँ, कभी कोई कंपनी टेक ओवर करी थी, कभी कोई कंपनी टेक ओवर करी थी। ये क्या सिर्फ एक ये KE ही रह गई है कराची के अंदर? क्या इसके मुकाबले के लिए, कंपटीशन के लिए क्या किसी और कंपनी को हम नहीं बुला सकते?
ताकि इससे आवाम का फ़ायदा हो, गवर्नमेंट का फ़ायदा हो। जब कंपटीशन होगा बिजली के अंदर तब जाके जो है ना वो लोगों को थोड़ी सी सुकून भी मिलेगा, यूनिट्स के रेट भी गिरेंगे। अब यहाँ पर एक ही कंपनी है, उसके मातहत हमें बांध दिया गया है और जब चाहे वो रोडों पे हमें घसीट रही होती है आवाम को, हम सबको। तो ये बड़ी ज़ालमाना जो है ना इनकी एक रोश है, बड़ी ज़ालमाना जो है ना वो लोड शेडिंग जो इन्होंने की हुई है। मैं तो बिलोंग करता हूँ लियारी के इलाके से, वहाँ का मैं MP हूँ, तो मैं हमेशा उसकी बात करता रहता हूँ। ऑल ओवर कराची की भी आप देख लो, उस दिन भी असम्बली में बैठे थे लाइट चले गई थी। असम्बली ने तो फिलहाल एक करारदाद भी पेश की थी इस हवाले से के इलेक्ट्रिक के हवाले से, लेकिन के इलेक्ट्रिक वाले वो घाती है जो मस्त है, जो किसी का कहना नहीं मान रहा। और ये वज़ीर दाखिला ने जो एक बयान दिया है कि हीट स्ट्रोक की वजह से, यानी कि और इलेक्ट्रिक शॉर्ट लोड शेडिंग की वजह से अगर कोई मरता है और उसकी FIR कटाए उनके ख़िलाफ़ काटी जाएगी, तो हम उनको मुतालबा करेंगे ऐसा करें। अगर ऐसा करेंगे तो लोड शेडिंग ख़त्म होगी, वरना लोड शेडिंग ख़त्म नहीं होगी। यकीनन देखें, जहाँ पर आप और इंतज़ामात की बात कर रहे हैं वहाँ आप ये जो ख़ुद सर इदारा है के इलेक्ट्रिक का, इसको आप कंट्रोल नहीं कर पा रहे। हालांकि कैम्प्स जो है दीगर जमातें हों या आवाम समाजी क़ुव्वतें हों या समाजी ताकतें जितनी भी हैं, वो बाकायदा जो है कैंप लगा रही हैं हीट वेव के हवाले से। लेकिन शर्मिंदगी होनी चाहिए इस हुकूमत को कि कम अज़ कम के इलेक्ट्रिक को लगाम डाले और उनसे लोड शेडिंग फ्री कराना चाहिए था शहर को, जिस तरह से हीट वेव चल रहा है। ये नाअहली जो है गवर्नमेंट की है। जो आवाम अगर इससे जानी नुकसान हुआ है तो उनके लिए कम अज़ कम उनकी फैमिलीज़ के लिए कुछ ना कुछ मख्तस कर देना चाहिए था, जिसकी आवाज़ हमने असम्बली में उठाई। लेकिन बड़े अफसोस के साथ कहना पड़ रहा है कि इस पर हटदर्मी है सिंध सरकार की भी कि कोई स्टेप नहीं लिया जा रहा है ऐसे लोगों के लिए। कुछ भी नहीं कर सकते। अस्सलाम वालेकुम। एक काम करते हैं ना, आज बजट सेशन है, अगले साल हम लोग वापस यहाँ खड़े होंगे, मैं आप लोग को मिलूँगा। आप मुझे बताइएगा कितनी FIR कटी गई हैं। अगले साल भी हीट आएगी, हम इसी साल का लेंगे 2024 का, कितनी FIR कटी गई हैं। देखिए ये सब है ना, इनको आदत हो गई है बातें करने की। कोई भी मसला होता है आ जाते हैं, भाई हम ये हल कर रहे हैं। इनके पीछे जो लोग बैठे होते हैं तालियां बजा देते हैं। आज तक तो कोई इंतज़ाम इन्होंने किया नहीं है। फ्लड कितने अरसे से आ रहे हैं, कोई ऐसा इकदाम किया हो कि भाई वो फ्लड का इफेक्ट लोगों को कम हो। हर साल जब भी आते हैं सारे बेघर हो जाते हैं, फिर इन लोग घर बनाते हैं, अपने पैसे खाते हैं, इंटरनेशनल डोनर से पैसे लेते हैं। अब हीट स्ट्रोक का भी वही मामला आ गया है। हीट स्ट्रोक आता है, लोग मर रहे हैं, बोलते हैं हम FIR काटेंगे, सब खुश हो गए, वाह यार FIR कटने वाली है। ये तो अब सिंध गवर्नमेंट सीरियस है, एक FIR तो पहले कटे, देखते हैं हम भी। देखिए जी, हीट वेव जो है एक आसान चीज़ नहीं है। यहाँ पे ज़ाहिर सी बात है इंसानी जान की बात हो रही है। आम जो है वो दरख्त की या दरख्त को जो काटा जा रहा है, सबसे पहले तो ये एक गलत अमल है। ग्रीनरी लगानी ज़रूरी है, क्योंकि ग्रीनरी होगी तो वो जो है वो इस हीट वेव को कम करेगी। ये सबसे पहला इकदाम होना चाहिए। दूसरा ये कि के इलेक्ट्रिक ने तो इंतहा को पहुँची हुई है। उन्होंने तो जिसे कहते हैं ना कि उनका कोई पुरसाने हाल ही नहीं, कोई पूछ ही नहीं रहा है जी। वो बिल पे बिल बढ़ाए जा रहे हैं, लोड शेडिंग बढ़ाए चले जा रहे हैं, 16-16 घंटे की लोड शेडिंग। ना बंदा घर में रह सकता है, बाहर नहीं बैठ सकता। तो इस तरह के लिए तो ये तो चीज़ देखने वाली है। और हमारे मेयर साहब को भी थोड़ा सा इस चीज़ को देखना चाहिए कि उसमें अगर आप बात करनी चाहिए कि भाई हमारा शहर है, इनको आप जो है ना लोगों को आप बिजली सही तरीके से प्रोवाइड करें। इस वक्त लोड शेडिंग होनी नहीं चाहिए, गर्मी के सीज़न में तो लोड शेडिंग नहीं होनी चाहिए। यार अदा गर्मी तो तमामु घणी गर्मी आहे, लोड शेडिंग इलाही घणी आहे। ऐं पंहिंजो ऑबडार असां वटि तक़रीबन एतिरी लोड शेडिंग आहे, अधु असां ॿार माण्हू तंगनि वीचारा, इलाही ग़रीब मिसकिन माण्हू। ऐं ॿियो जेका ॿार बच्चा जेका स्कूल में पढ़नि था, उहे वीचारा तंगनि कीअं पढ़नि पिया, उहो तो उन्हनि खे एहसास ही कोन्हे वारनि खे। के इलेक्ट्रिक की बात हमारे लीडर ऑफ अपोजिशन ने बिल्कुल ये बात की है कि के इलेक्ट्रिक जो है उनके जो ज़िम्मेदारान है वो तो वॉइसराय की तरह का उनका काम हो गया है कि वॉइसराय भी ऐसे ही किया करता था। और यहाँ भी ये ऐसा है कि अगर किसी इलाके में आप कुछ लोग जो हैं अगर नहीं बिल पे करे तो वो उसका खमियाजा पूरे इलाके को भुगतना पड़ रहा है। मैं ये समझती हूँ कि अब ये वक्त आ गया कि
के इलेक्ट्रिक की मोनोपोली को ख़त्म करना चाहिए और ऐसे दूसरी जो कंपनीज़ हैं जो उनके साथ इनका ज़रूर कंपैरिजन होना चाहिए। दूसरी कंपनीज़ को इजाज़त देनी चाहिए कि वो यहाँ आके बिजली के निज़ाम को टेकअप करें, क्योंकि हम इस तरह से अपने कराची के बेटों को, अपने कराची की शहरियों को मरते हुए नहीं देख सकते। नाज़रीन, कराची डायरी में पाण के इलेक्ट्रिक के हवाले से तोड़े जो सॼी सिंध में जेका लोड शेडिंग है उन हवाले से हुकूमत तोड़े मुखालिफ़ धुर मेंबरन से पाण ॻाल्हि ॿोल कईसूं। हुकूमती धुर जे मेंबरन जो चवण हुयो त न सिर्फ़ गादी वारो शहर कराची पर सिंध जा तक़रीबन जेके ज़िला आहिनि उहे हथरादू लोड शेडिंग में आहिनि। हेस्को, सेप्को, के इलेक्ट्रिक उन्हनि अवाम जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। जेकॾहिं को माण्हू कुंडो हलाए थो उते जेकॾहिं बिलिंग वारो माण्हू आहे त उनजी बि लाइट जेका आहे उहा कटी वञे थी पई। अरिड़हं कलाक जेका आहे उन्हनि शहरनि में जेका आहे उहा लाइट न आहे। हिकु तरफ़ सख़्तु गर्मी आहे, हीट वेव शुरू थी वियो आहे। कराची में त तक़रीबन 300 खां वधीक जेके उहे माण्हू जेके आहिनि उहे अजल जो शिकार थिया आहिनि। हुकूमती धुर मेंबरनि जो चवणु आहे त ॻाल्हियूं हलनि थियूं। कोशिशि आहे त के इलेक्ट्रिक खे लगाम ॾियण जे लाइ वफ़ाक़ सां ॻाल्हाए वञे। जॾहिं त मुखालिफ़ धुर मेंबरनि जो चवणु हुयो त FIR कटण त हिकिड़ो नालो आहे पर लॻे नथो त वज़ीर दाख़िला जेको हिते बयानु ॾिनो आहे त FIR कटी वेंदी, नथो लॻे त FIR थींदी। हीअ गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां के इलेक्ट्रिक ग़रीब माण्हुनि जे लाइ अज़ाब बणिजी चुकी आहे। 12 अरिड़हं कलाक जेका आहे उहा कराचीअ में बिजली अणलब आहे। सख़्तु गर्मी ऐं हीट स्ट्रोक जे करे माण्हू जेके आहिनि उहे मरनि पिया। माण्हू घरनि खां निकिरनि था त उहे घर पहुचनि कोन था पिया ऐं उन्हनि जो इहो बि मुतालबो कयो आहे त जेकी फ़ौत थी विया आहिनि हिकु तरफ़ उन्हनि जी जांच कई वञे। जेकॾहिं के इलेक्ट्रिक मुलविस आहे त उन ख़िलाफ़ु केस दाख़िल कयो वञे। ॿी तरफ़ उन्हनि जे वारसनि खे मुआवज़ो ॾिनो वञे। कराची डायरी जे अॼोके प्रोग्राम में पंहिंजे मेज़बान बशीर संजराणी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहिद।